अस्सलामुअलैकुम कुन नाज़रीन इकराम, भलेकार पीपल्स डिजिटल न्यूज़ में। अस्सलाम वालेकुम, आदाब, गुड मॉर्निंग। तव्हां ॾिसी रहिया आहियो पीपल्स डिजिटल साह बुलेटिन ते तव्हां जी शुरूआत थी ख़बर वरिते आई अॼु जूं अहम आलमी मिल्की ऐं तालीमी ख़बरूं। अमेरिका ऐं ईरान विच में जंग बंदि जो ऐलान कयो वियो आहे, जेका आख़िरी डेड लाइन खां सिर्फ़ 2 कलाक अॻिते थी। महजी तहत अमेरिका ऐं इसराइल ॿिनि हफ़्तनि लाइ ईरान ते बमबारी बंदि कंदा, जॾहिं त ईरान आबनाई हरमज़ खोलण जी यकीन ॾियारियो आहे। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿई धड़ियूं फौरी जंग बंदि ते मुतफ़िक़ थियूं आहिनि। तेल जी आलमी मार्केट में फौरी घटिताई ॾिसण में आई आहे। वज़ीर आज़म ॿिन्ही धड़ियुनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि लाइ मदऊ कयो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ी ॾिसण में आई आहे। केसो इंडेक्स हिक ॾींहं में तारीख़ इज़ाफ़े सां नई सतह ते पहुची वियो आहे। मुल्क में सोन जी क़ीमत में नुमायां वाधि थी आहे। पेट्रोल सोन जी क़ीमत 5 लख रुपयनि खां मथे थी वई आहे। आलमी अदारियूं गज़ा मां तपीअण खां आर्ज़ी तौरु बंदि करे छॾियो आहे। हिकु अफ़सोसनाक वाक़ये खां पोइ चीन जी हिकु यूनिवर्सिटी नई टेक्नोलॉजी सां फ़ौजी दर्जे जूं इंफ्रारेड टपस तयारु कयूं आहिनि, जिन जे लाॻत में वॾी घटिताई आई आहे। हाणे सिंध जी तालीम खाते सां लाॻापियल अहम ख़बरूं। सिंध जी सीनियर सूबाई वज़ीर शहजल इनाम मेमण ऐलान कयो आहे त सूबे में स्कूल, कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटियुनि में तदरीसी अमल बहाल थी वियो आहे। ऑनलाइन क्लासिस बदिरां हाणे फिज़िकल क्लास शुरू थी विया आहिनि ऐं हफ़्ते में 2 ॾींहं मोकल हूंदी। सिंध स्कूल एजुकेशन खाते मूजिबि हाणे पीर खां ॼमाई ताईं 5 ॾींहं बाक़ाइदा पढ़ाई थींदी। सिंध काबिया स्कूलनि लाइ डिजिटल हाज़िर निज़ाम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नए सिस्टम ज़रिए शागिर्दनि जी हाज़िरी ऐं दाख़िला जो मुकमिल रिकॉर्ड रखियो वेंदो, जेको 1 साल अंदरि समूरे सूबे में लागू थींदो। वॾे वज़ीर सैयद मुआद अली शाह जी सदारत हेठि काबिया इजलास में तालीमी मंसूबनि लाइ अहम फ़ैसिला कया विया आहिनि। स्कूलनि लाइ फंड ऐं शागिर्दनि जी फीस वापसी लाइ वॾी रक़म जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध तालीम खाते जाली मोकल वारी नोटिफिकेशन खे रद्द कंदे वाज़ा कयो आहे त समूरा स्कूल खुलियल आहिनि ऐं ज़िलाई सतह ते मुहिनो पिणु जारी आहे। अॼु लाइ एतिरो ई। महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक करियो, शेयर करियो ऐं वधीक माण्हुनि ताईं पहुचायो। पीपल्स डिजिटल सां गॾु रहो। अल्लाह हाफ़िज़।